तनमन साफ़ यूट्यूब चैनल जा मोज़ज़ नाज़रीन अस्सलाम वालेकुम। अॼु अवां जे ख़िदमत में जेका बादशाह जी ॻाल्हि कहाणी पेश करे रहिया आहियूं उन जो नालो आहे शहज़ोर बादशाह। हीअ उन कहाणीअ जो ॿियो हिसो अवां जे ख़िदमत में पेश करे रहिया आहियूं। हिन कहाणीअ जो पहिरियों हिसो असांजे यूट्यूब चैनल तनमन साफ़ ते मौजूदु आहे। अवां विज़िट करे उते ॾिसी सघो था। त अचो हलूं था कहाणी जे तरफ़। उहो फ़क़ीर देवन जो सरदार हो जो शहज़ोर जे ॻोल्हा में माण्हू जे सूरत में फ़क़ीर थी अचे उते वेठो हो। थोरी देरि खां पोइ वट्स का मुश्क जी दॿली हुई तंहिंखे खोलियाईं त देव जी ज़ात अचे गॾु थी ऐं अखि छंभ में अलाए किथां किथां चांवरनि जूं ॻोढ़ियूं ऐं गिह मिर्च मसाला ऐं ॿिया क़िस्मे क़िस्मे जा खाधे जा सामान आणे कठा कयऊं। शहज़ोर बि वरी अहिड़ी त लज़ीज़ मानी चार कई जो देवन जो सरदार जो किन ॾींहंनि जो को बुखायल हो तंहिं बिना दिलि ते खाई ड्रव कयो। उहा राति उते रहिया ऐं ॿिए ॾींहुं सुबुह जो उन फ़क़ीर खे साण वठी शहज़ोर बादशाह साथियुनि समेत उथी पंधु पियो। हलंदे हलंदे हिकु नए शहर में अचे निकिता। इतफ़ाक़ सां उन ॾींहुं उन शहर जे बादशाह जो पुटु मरी वियो हो, पर लाश खे जके बि कांधी मुक़ाम ते खणी थे विया उहे वापसि न थे मोटिया। बाक़ी लाश हर हर वापसि मोटी थी आयो। उन करे बादशाह जो हुकुम हो त जेको बि ॿाहिरियों माण्हू अचे त लाश उन खां खणाए क़ब्रिस्तान ॾांहुं मोकिलियो वञे। सो ई 7 यार फ़क़ीर समेत सिजल थे साण जीअं उन शहर में पहुता तीअं बादशाह जे माण्हुनि खेनि पकिड़े वञी बादशाह वटि पेश कयो, जंहिं खेनि यकदमि लाश खणाए कांधी करे मुक़ाम ॾांहुं रवानो कयो। जॾहिं शहज़ोर बादशाह ऐं संदसि साथी उते पहुता तॾहिं खेनि उते राति पइजी वई। शहज़ोर ऐं संदसि ॿिया साथी सुम्ही पिया। बाक़ी पहिरियों पहर लोहार पहरो ॾियणु लॻो। थोरी देरि खां पोइ हिकु पोड़ो कनपट जोगी आयो जंहिं अचे मुरलियूं वॼाइणु शुरू कयूं। मुरलियुनि जी आवाज़ ते लाश जे वात में अचे गफ़ पई ऐं आस्ते आस्ते संदसि बंदन मां हिकु कारो नाग निकितो जो मुरलियुनि जे वजत ते नाच करणु लॻो ऐं शहज़ादो कलमो पढ़ी नोबनू थी उथी वेही रहियो। लोहार बि सभु लका पे ॾिठो तंहिं वज वठी तलवार हणी नाग खे मारे विधो ऐं खॾ खोटे खणी उन में नाग खे पूरे छॾियईं। पोइ पंहिंजो पहिरियों पहर पूरो करे हरण वारा हमराह खे उथारे शहज़ादो ई पाण चुपड़ी करे सुम्ही रहिया। हरण वारे हमराह खे पहरो ॾींदे अञा थोरी देरि गुज़री हुई त ॾिसे त 3 परियूं लही आयूं ऐं हिकु चोपड़ सही करे उन ते वेही रांदि खेॾणु लॻियूं। हरण वारे हमराह बि वज वठी हिक ई धक सां टिनी खे पूरो करे चोपड़ खणी वर में हणी छॾी ऐं पोइ पंहिंजो पहरो पूरो करे वरी फ़क़ीर यानी देवन जे सरदार खे उथारे पाण सुम्ही पियो। फ़क़ीर खे पहरो ॾींदे अञा थोरो ई वक़्तु थियो हो त ॾिसे त का शइ आहे जा मुक़ाम में हुल करियो बीठी आहे। वेझो वञी ॾिसे त हिकु ॾाइण आहे जा कंहिं ताज़े मोल माण्हूअ जो हांव कढियो पई खाए ऐं दाहूं बि पई करे। फ़क़ीर बि लिकी लिकी वञी ठका जो धकु करायसि त ॾाइण जो साहु न तो ॾिठो न मूं ॾिठो, जहिड़ी हुई ई कान। आख़िर फ़क़ीर बि पंहिंजे पहर जो वक़्तु पूरो करे शहज़ोर खे उथारे पाण अचे सुम्ही रहियो। शहज़ोर बादशाह खे बि अञा घड़ी खनि मस थी हुई सॼे मुक़ाम मां रड़नि जा आवाज़ अचणु लॻा। शहज़ोर बादशाह बि यकदमि तरार हथ में खणी उन रड़नि जे आवाज़ ॾांहुं हलणु लॻो। जॾहिं वेझो पहुतो त ॾिसे त नंढनि ॿारनि जो गोड़ लॻो पियो आहे, सभु पिया रड़ियूं कनि। शहज़ोर छोकिरनि खां पुछियो, तव्हां सां कहिड़ी वेधन आहे जो रड़ियूं पिया करियो? तॾहिं छोकिरनि चयसि त हाणे थोरी देरि में 7 सिसियो राकास ईंदो, पोइ जेको बि असां मां थुल्हो ॾिसंदो उनखे खाई वेंदो। ख़ुदा जे वास्ते असांजी जान बचा। एतिरे में 7 सिसियो राकास बि अचे कड़कियो। शहज़ोर बादशाह हिकु तरफ़ थी बीठो ऐं राकास जूं पहिरीं धक सां 7 सिसियूं लाहे उनखे मारे रखियईं ऐं उनजो कनु पुछ वढे वर में हणी अचे सुम्ही रहियो। आख़िर सुबुह थियो ऐं शहज़ोर बादशाह ऐं संदसि साथी बादशाह जे पुट खे सही सलामत वठी वापसि मोटिया। जॾहिं बादशाह वटि पहुता तॾहिं बादशाह खे चयऊं त जेकॾहिं असीं तोखे तुंहिंजो पुटु बिल्कुलु चङो भलो करे ॾियूं त पोइ असांखे कहिड़ो इनाम ॾींदे? बादशाह चयो त जे तव्हां मूंखे मुंहिंजो पुटु
चङो भलो करे ॾियो तव्हांखे अधु राज ऐं अधु भाॻु ॾींदुसि ऐं पंहिंजी वॾी धीउ बि तव्हांखे परणाईंदुसि। सभिनी इहा ॻाल्हि मंज़ूरु कई ऐं शहज़ोर बादशाह जी सलाह सां शहज़ादी जी बांह उन बादशाह खे हथ में ॾेई संदसि शहज़ादी बाज़मार वारे पहलवान खे परणायऊं ऐं शहज़ोर बादशाह जो खंजर हुनखे निशानी तौरु ॾेई ॿियो बकरार बि हुनजी ख़िदमत लाइ उते छॾे पाण वरी अॻिते हलणु लॻा। हलंदे हलंदे हिननि खे राति पइजी वई, पर हीअ हकलींदा हकलींदा नेठि हिकु ॿिए बादशाही में अचे पहुता ऐं हिकु हंधि रही पिया। फ़क़ीर खे हुकुम कयऊं, तूं किथां सीधो आणे त मानी तयारु करियूं। थोरी देरि में फ़क़ीर सीधो आणे हाज़िर कयो ऐं हरण वारे हमराह मानी तयारु करे वरिती। इत्तिफ़ाक़नि उते को ॿियो बि राकास रहंदो हो। उन मुल्क जो बादशाह उन राकास खे रोज़ानो हिकु गाॾी चांवर, हिकु पाॾो ऐं हिकु माण्हू ऐं वॾो ड्रम पाणीअ जो ॾींदो हो। तंहिं करे उन मुसीबत खां बचण लाइ बादशाह चौधारी पड़ो घुमाए छॾियो हो त जेको बि उन राकास खे मारींदो उनखे अधु राज अधु भाॻु ऐं वॾी धीउ परणाईंदुसि। सो जॾहिं हरण वारे हमराह उहा मानी तयारु करे रखी तॾहिं उहो राकास ॿिलीअ ते चढ़ी आयो ऐं हरण वारे खे ॿधी सभु मानी खाई वियो। जॾहिं हुन खां पुछियाऊं त मानी किथे, त हरण वारे चयो त मानी मूं खाई छॾी। तॾहिं सभिनी चयसि त अदा चङो कई, ॿिए राति वरी ॿिए खे विहारियऊं, उन सां उहा हालत थी। साॻी तरह पोड़े फ़क़ीर ताईं सभिनी सां उहा हालत थींदी रही, पर सची कंहिं बि कान कई। आख़िरी राति जॾहिं शहज़ोर बादशाह जो वारो आयो तॾहिं हू बि चाम तयारु करे वेही रहियो त कंहिं महिल सॼे जाइ में घुंघरनि जे आवाज़ जो शोर मची वियो। शहज़ोर वाड़ो थी हेॾां होॾां निहारणु लॻो त एतिरे में उहो साॻियो राकास जो रोज़ानो शहज़ोर जे साथियुनि खां मानी खाई वेंदो हो सो आयो ऐं रोज़ानीअ आदत वांगुरु बिना कंहिं पुछा ॻाछा जे अचे थांवनि जा ढक लाहण लॻो। शहज़ोर यकदमि टुप ॾेई उथियो ऐं हकल करे पुछियाईंसि त केरु आहीं? त उन ॿिलीअ ते सुवारु चयसि, तव्हां राकास आहियां, मूंसां गोड़ न कर। जे पंहिंजो खेरु घुरीं त माठि करे वेही रहो। नथो घुरां त को तो जहिड़ो जवान मुंहिंजे हथां मरे। शहज़ोर बादशाह कड़के सां चयसि, पर आउं त चाहियां थो त तो जहिड़ो मनहूस मुंहिंजे हथां मरे। इहा ॻाल्हि ॿुधी राकास तपी बाहि थी वियो ऐं उथंदे शहज़ोर ते वार कयईं, पर शहज़ोर त अॻुमी मञल पहलवान हो त विझंदे ई बखु ॿ चारि अंदरियां ॿाहिरियां जांठा जो हयसि त फां करे अचे हेठि किरियो। शहज़ोर बि टुप ॾेई चढ़ी वेठुसि सीने ते ऐं तरार कढी थे कुठाईंसि त राकास चवणु लॻुसि, यार तो मूंखे दगा करे जाठा आणी केरायो आहे, इहा ॻाल्हि ठीकु न आहे। पर शहज़ोर बादशाह हणंदे ई तरार उते ई पूरो करे रखियुसि। पोइ संदसि कनु पुछो वॾे सिधो अचे उते जे बादशाह खे सबूत तौरु ॾिनई ऐं पोइ उनखां अधु राज अधु भाॻु वठी हरण वारे खे ॾिनई ऐं बादशाह धीउ बि हुनखे परणाई। पोइ हुनखे उते छॾे ऐं खूह वारो हमराह हुनजे ख़िदमत लाइ उते मुक़ररु करे वरी अॻिते हलणु लॻा। हलण वक़्तु हरण वारे पहलवान खे हिकु कप निशानीअ तौरु ॾिनई ऐं चयईंसि त जॾहिं हीउ कप कटिजे त सम्झिजे त मुंहिंजो ख़ैरु कोन्हे। हलंदे हलंदे हिननि खे हिकु ॿेले में राति पइजी वई ऐं राति गुज़ारण लाइ लाचार हुननि खे उते ई रहणो पियो। उन ॿेले में हिकु आफ़त रहंदी हुई, जंहिंजे ख़ौफ़ खां शींहं शेर ख़ुदा जा बि ॿेलो छॾे भॼी विया हुआ। उन ॿेले में हिकु धाड़ेलो बि रहंदो हो, जंहिं शहर मां हिकु शहज़ादी खणी अचे उन ॿेले में विहारी हुई। उन रहज़न वटि कुझु मेंहियूं ऐं हिकु कुतो बि हो, जिन जे वसीले उन ख़ौफ़नाक आफ़त खां पाण बचायो वेठो हो। जॾहिं शहज़ोर बादशाह ऐं संदसि साथी लोहार ऐं फ़क़ीर ॿेले में हलणु लॻा तॾहिं खेनि उहा जाइ ॾिसण में आई जंहिंमें उहा राणी रहंदी हुई। उन वक़्तु उहो धाड़ेल मेंहियूं चारण लाइ झंग में वियल हो ऐं राणी अकेली उन जाइ में वेठी। हीउ सिधो उन जाइ में घिड़ी विया ऐं उन माईअ खां पुछियऊं त असीं सभु मुसाफ़िर आहियूं ऐं ॾाढी बुख लॻी अथऊं, जेकॾहिं असांखे मानी खाराईंदे त तोखे सवाबु मिलंदो। राणीअ हिननि खे मानी उन शर्त ते खाराई त मानी झोलीअ में विझी खाईंदा बि वञो ऐं भॼंदा बि वञो, छो त मुंहिंजो जेको मुड़ुसु बदमाश आहे उन वटि जेको कुतो आहे सो ॿारनि महिलनि अंदरि कंहिं बि मुसाफ़िर खे
जीअरो न छॾींदो आहे। तनमन साफ़ यूट्यूब चैनल जा मोअज़्ज़ नाज़रीन, हिन कहाणी जो ॿियो हिसो इते पूरो थियो ऐं इंशा अल्लाह तमामु जल्द हिन कहाणीअ जो टियों हिसो बि अव्हां जे ख़िदमत में पेश कंदासीं।